मेराज जी रात जॾहिं नबी साईं मेराज ते वियो त छा प्रति बेटा इहे बेत पढ़ियो आहे। हीउ महीनो अचे थो, हाणे उर्स बचे थो सुभाणे परीहं, उन जे हवाले सां चए थो ससें आया सोर थिया मांझी मणियादार। उहे नबी आया मांझी पहलवान बहादुर जलील क़दर, जीअं हज़रत इब्राहिम, हज़रत मूसा, हज़रत ईसा तबलीग कंदा रहिया सॼी उमिरि, पर दीदार न थियो। ससें आया सोर थिया मांझी मणियादार, जन गणहा ॿाहिरि ॻायो संझा सभु ॼमार। तुम्बेरे जे तंद जी उत पहिरीं हुई पचार, आओ मथां मंगणा चढ़ी दुर द्वार। तोखे घोट घुरायो खिलवत लाइ खंगार। अस्सलाम अलैका अय्युहा नबी, ए खिली कयईं ठीकार। स्योम संसार त मुल्क ॾिनई मंगणे खे, स्योम संसार त मुल्क ॾिनई मुहम्मद करीम खे। दोस्तो ही सोरठ मां बैता तशरीह लिखी पई अथव, पाण पढ़िजो। हक़ मौजूद, जीअं लतीफ़ जी ॿोली।